नाज़रीन, मिठियाणी टाउन कमेटी के मुख्तलिफ वार्डन में सफ़ाई न थियण सबब समूरो शहर गंदगी जे वर चढ़ियल है, जंहिं सबब शहरी बिटे अज़ाब में मुब्तला आहिनि। उन हवाले से ॾिसूं था शौकत मलिक जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, मां हिन वक़्तु मिठियाणी टाउन कमेटी के वार्ड नंबर 9 में मौजूद आहियां, जिथे 55 लाख बजट रखंदड़ मिठियाणी ॾिसो पिया त हिन महिल ॿार गुज़री रहिया आहिनि। स्कूल जो टाइम बि आहे ऐं हीअ जेको आहे मुकमल जेको आहे हिन में किचिरो ऐं पाणी के हवाले से हे जेके ॿार आहिनि स्कूल अचनि था, हवाले से हितां जा जेके आहिनि वार्ड नंबर 9 जा रहवासी आहिनि ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू असांखे हिन मुतालिक़ वधीक छा था ॿुधाइनि। ही नाली गंदगी सुबह बार बच्चा स्कूल लंघंदा ॾाढो परेशान था। ॿियो को गाड़ी वारो या को बि लॻे माण्हू जीअं ॿिनि घिटियुनि में नालियूं ठहंदियूं, महिरबानी करे हिन खे ठाहियो वञे ऐं नालियुनि जी अहिड़ी हालत आहे कि नाली साफ़ कोन करे। जॾहिं असां ॻोठाणा जी साफ़ था कयूं टाउन कमेटी वारा असां तव्हां ई कोन था। शहर सॼे में मस्त माला बेर ठहनि पिया था, हिन घिटी में मालिकी ई कोन करे। ॿिए घिटियुनि में रोड ठहनि पिया था, हिन घिटी खे मालिकी कोन करे। असां वोटर न आहियूं छा नथा आहिनि बिला कटरा आहिनि न त पोइ पाणी आसानी सां ईंदो। भला नाली जी सफ़ाई करण ईंदा आहिनि बाला बाला जा? हा, ईंदा आहिनि 5-8 ईंदा आहिनि। असांजे मुतालबात जीअं रेसन जी घिटी ठही आहे, परियां असांखे ॿेड़ी घिटी ठाराए ॾिनी वञे। असांजो भाका सुबह के टाइम में हितां काफ़ी जेके स्कूल जा स्टूडेंट्स गुज़रनि था ऐं टीचर्स गुज़रनि था। ॾाढा उन्हनि में मोस्टली जेके आहिनि फीमेल्स टीचर्स आहिनि, त उन्हनि खे ॾाढी जेको आहे सो डिफ़िकल्टी थिए हितां लंघण मां। तव्हां घिटी जो सॼो ॾिसो पिया था सिस्टम त कहिड़ो लॻो पियो आहे। असां एतिरो चयो आहे जीके दीके जेको अचे थो उनखे चऊं था, पर केर बि हिन सिचुएशन के वठण जे लाइ तयारु कोन्हे को। इन करे असां तव्हांखे बसि इहा हिकिड़ी गुज़ारिश कंदासीं। असांजी का एॾी वॾी डिमांड न आहे, बसि हीअ जेके 2-3 ब्लॉक आहिनि इहे भॼी वञनि ऐं हीअ जेका घिटी आहे सो सिधी कई वञे त जीअं हर कंहिंखे लंघण में अहिड़ी हालत आहे जो स्कूल जा ॿार टीचर ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे वॾी मुश्किल जो सामनो करिणो पवे थो। ऐं वाक़ा असां एॾा कया आहिनि जो ॿुधण जे लाइ केरु तयारु कोन्हे को। वाक़ा करण मूं वसि ॿुधणु कमु हिननि टाउन वारनि जो। अलाह हिदायत ॾियनि जो हिन घिटीअ ते थोरी नज़र कनि। नाज़रीन, अवां हिते जेके वार्ड 9 जा जेके रहवासी हुआ हिन महले जा, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि इहो असांखे ॿुधायो त हीउ जेको आहे सो पाणी जेको तलाउ जी सूरत में लॻो पियो आहे, महिरबानी करे ऐं जेको आहे इनखे हटायो, इन जी सफ़ाई करायो त असांजो जेको आहे रोज़ हितां बच्चा ॿार जेके गुज़र कनि था उहे बि जेको आहे सो हिननि लाइ परेशानी जो जेको आहे सो आलम लॻो पियो आहे। सो महिरबानी करे ऐं नोटिस वठी ऐं जेको आहे हिनखे सफ़ाई कराए असांजे लाइ जेको आहे सो जेको महले जी आहे उहा बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन शहज़ाद मलिक सां गॾु SS न्यूज़ मिठियाणी।